क़ौमी असम्बली जो इजलास अॼु 11 वॻे थी रहियो आहे। स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठि थींदड़ इजलास में 10 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इजलास में घरू वज़ीर मोहसिन नक़वी पाकिस्तान पोर्टलैंड जे क़याम बाबति बिल बि मंज़ूरी लाइ पेश कंदो। इजलास में नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब NFC अवार्ड जी छमाही मॉनिटरिंग रिपोर्ट पेश कंदो। PP पारां कैंसर ऐं इंसुलिन समेत जान बचाईंदड़ दवाउनि जी खोट ऐं क़ीमतुनि वारो मामले बहस थी वई। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त क़ौमी असम्बली जो इजलास अॼु 11 वॻे थी रहियो आहे। स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठि थींदड़ इजलास जी 10 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इजलास में घरू वज़ीर मोहसिन नक़वी पाकिस्तान पोर्टलैंड जे क़याम बाबति बिल मंज़ूरी लाइ पेश कंदो। इजलास में नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब NFC अवार्ड जी छमाही मॉनिटरिंग रिपोर्ट पेश कंदो। PP पारां कैंसर इंसुलिन समेत जान बचाईंदड़ दवाउनि जी खोट ऐं क़ीमतुनि वारे मामले ते बहस कई वेंदी।